अस्सलाम वालेकुम नाज़िन, द मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़िन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में खुराक खाते सिंध जे हिकु अहिड़े स्कैंडल तां पर्दो खणंदासीं जंहिं ज़रिए हर साल क़ौमी नाणे खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वञे थो। असां पंहिंजे नाज़रीन खे इहो सभु तफ़सील सां ॿुधाईंदासीं त कीअं हर साल सरकारी गोदामनि मां अरबे रुपयनि जी कणिक चोरी ऐं गाइब थिए थी ऐं इन चोरीअ में मुलविस कामोरनि ख़िलाफ़ का बि बाज़ाब्ता कार्रवाई करण बदिरां कीअं ॾेखाव तौरु मुअतल करण बाद खेनि वारी वारीअ सां बहाल कयो वञे थो। ईअं खणी चइजे त कणिक जी चोरीअ खां वेंदे ज़िम्मेवारनि जी मुअतली ऐं बहालीअ ताईं ही हिकु कारोबार बणिजी वियो आहे। इहो मामिलो रुगो इते ई नथो रुकिजे, पर अरबे रुपयनि जी कणिक चोरीअ जे इल्ज़ाम हेठि आयल कामोरा कार्रवाईअ खां बचण सां गॾोगॾु ॿीहर सणभियूं पोस्टूं बि माणनि था। अॼोके प्रोग्राम में इहो बि ॿुधाईंदासीं त हिन कुधे कारोबार में कहिड़ियूं कहिड़ियूं धुरियूं मुलविस आहिनि ऐं ज़िम्मेवार कार्रवाईअ खां बचण लाइ कहिड़ा कहिड़ा ज़रिया इस्तेमालु कनि था। सिंध जो खुराक खातो कणिक महफ़ूज़ करण में नाकाम, हर साल सरकारी गोदामनि मां कणिक गाइब ऐं चोरी थियणु मामूल बणिजी वियो। हर साल जीअं हिन भेरे बि 2 अरब 45 करोड़ रुपयनि जी कणिक चोरी, स्कैंडल में मुलविस अमलदारनि जी मुअतली ऐं बहाली बि कारोबार बणिजी वियो। साल 2022-21 दौरान 4,47,000 बोरियूं गाइब थियण जी तस्दीक। ज़िम्मेवार कामोरा बासरनि जी पुठभराई सबबि कार्रवाईअ खां आजा। खुराक खाते अरबे रुपयनि जी कणिक गाइब करण जे इल्ज़ाम हेठि मुअतल थियल 71 कामोरनि खे ॿीहर बहाल करणु शुरू करे छॾियो। कणिक जूं 4,800 बोरियूं गाइब करण जे इल्ज़ाम हेठि लाड़काणे जो मुअतल कयल फूड सुपरवाइज़र ज़ुल्फ़कार नूनारी बहाल थी वियो। फूड सुपरवाइज़र ज़ुल्फ़कार नूनारी पारां 2 करोड़ 79 लख रुपयनि जी कणिक चोरीअ जो एतराफ़ चालान बि जमा कराए छॾियो। फूड सुपरवाइज़र ज़ुल्फ़कार नूनारी खे लाड़काणे जी 62 शख़्सियतनि जी पुठभराई खेसि 2 मार्च ते मुअतल करे शोकास ॾिनो वियो हो। लाड़काणे जो फूड इंस्पेक्टर अयाज़ लाशारी बहालीअ सां गॾु लाड़काणे जी कणिक ख़रीदारीअ वारे लाशारी सेंटर जो इंचार्ज बि मुक़ररु थी वियो। गुज़िरियल साल बि सरकारी गोदामनि ऐं ख़रीदारी सेंटर सां 1 अरब 66 करोड़ रुपयनि जी मालियत जी 29,346 मेट्रिक टन कणिक गाइब थी हुई। कणिक चोरी समेत मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि हेठि आयल खुराक खाते जे कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां ॿीहर सणभियुनि पोस्टुनि ते मुक़ररी। इन समूरी सूरत हाल ते असां सां ॻाल्हि ॿोल लाइ मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में हर साल सरकारी तौरु अरबे रुपयनि जी ख़रीद कयल कणिक कीअं सरकारी गोदामनि ऐं सेंटर्स तां गाइब ऐं चोरी थिए थी। कणिक जी ख़रीदारी ऐं उनखे महफ़ूज़ रखण जो तरीक़ेकार छा हूंदो आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध जो खुराक खातो हर साल कर्ज़ वठी करे सिंध में जेको आहे 14 लख मेट्रिक टन कणिक ख़रीद कंदो आहे। पोइ उहा जेका आहे कणिक जी ख़रीदारी जे दौरान ई जेको आहे ही मामला जेके आहिनि उहे शुरू थी वेंदा आहिनि। फूड इंस्पेक्टर, DFC, फूड सुपरवाइज़र समेत मथी सतह ते बि जेका आहे उहे स्कैंडल ज़ाहिर थींदा रहिया आहिनि, पर उन्हनि मामलनि खे हमेशह लिकायो वेंदो आहे। हालांकि सिंध में जेको आहे एंटी करप्शन हुजे, हर साल एंटी करप्शन के इहे केस उमाड़िया वेंदा आहिनि, FIR बि दाख़िल थींदियूं आहिनि, NAB बि जेको आहे हर साल कार्रवायूं करे थी, रेफरेंस बि दाख़िल थियनि था। उन जे बावजूदि खुराक खातो जेको आहे सरकारी कणिक महफ़ूज़ करण में नाकाम वियो आहे। सरकारी कणिक जेका आहे उहा हर साल गाइब थिए थी ऐं उनखे महफ़ूज़ करण वारो तरीक़ेकार जेको आहे उहो तब्दील न कयो वियो आहे। हिन साल बि जेको आहे उहो कणिक चोरी जा जेके आहिनि उहे स्कैंडल साम्हूं आया आहिनि। अटकल 2 अरब 45 करोड़ रुपयनि जी कणिक जेका आहे उहा चोरी थी वई आहे। इन सिलसिले में जॾहिं हीउ सॼो मामिलो साम्हूं आहे, उनखां पोइ सिंधो खुराक खातो रवायती तौरु जेका उहा हमेशह कार्रवाई कंदो रहियो आहे। नंढनि मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे जेको आहे क़ुर्बानी जो बकड़ो भराए करे पहिरीं उन्हनि खे मुअतल कयो वेंदो आहे, पोइ वरी उन्हनि खे जेको आहे शोकास नोटिस, पोइ वरी मुख़्तलिफ़ जेके 62 शख़्सियतनि जा जेके वेझा माण्हू आहिनि, यानी जेके इहे नंढा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे जेको आहे बहाल करण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू कयो वेंदो आहे। सो हाणे सिंध में जेको आहे 14 लख मेट्रिक टन कणिक जी जेको आहे उहो ख़रीदारी वारो अमल त शुरू आहे, पर इहो हर साल जेके आहिनि उहे स्कैंडल साम्हूं ईंदा रहिया आहिनि। खुराक खाते जे वज़ीर खां वेंदे सेक्रेटरी खां वेंदे डायरेक्टर, DFC, डिप्टी डायरेक्टर खां वेंदे हेड फूड सुपरवाइज़र ताईं हिकु सॼो सिस्टम आहे जंहिंसां इन्हनि जी मिली भगत सां ई कणिक चोरी थिए थी। पर ॾेखाव में याने तव्हांखे सरकारी जॾहिं
कागज़नि में उन्हनि जी ॼाण वठंदो त हू फूड सुपरवाइज़र जेके आहिनि उहे उन्हनि में ज़िम्मेवार मिलंदा या जेकी फूड इंस्पेक्टर जेके आहिनि उहे ज़िम्मेवार मिलंदा। ईअं ई जेको आहे हिकु वॾे सिस्टम तहत जेको आहे कणिक चोरी जो जेको मामिलो जेको आहे उहो हर साल थींदो रहे थो। जी अच्छा सकीर, जीअं त अव्हां ॿुधायो त हर साल जीअं हिन भेरे बि अरबे रुपयनि जी कणिक चोरी थी, इन स्कैंडल में खानापुरी तौरु 71 कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई थी, पर हाणे वारे उन्हनि जे मरहलेवार बहाली बि शुरू थी वई आहे। इन समूरी कहाणी बाबति असांजे नाज़रीन खे आगाह कजो। ॾिसो रोशनी, मां तव्हांखे ॿुधायो त हीउ हर साल मामिलो जेको आहे उहो रिपोर्ट थींदो अचे पियो। हर साल नेब में बि इहे केस वञनि पिया, एंटी करप्शन में बि CMIT समेत मुख़्तलिफ़ जांच कंदड़ इदारा जेके आहिनि उहे मुतहरिक हुजनि था, पर उन जे बावजूदि ही कणिक जी चोरी वारो अमल जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। गुज़िरियल साल जेको आहे ही कणिक चोरी जो स्कैंडल जेको आहे उहो साम्हूं आयो हो, पर हिन साल 2021-22 में 4,47,000 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु थियूं आहिनि। कंबर शदाद कोट, सखर, लाड़काणो, दादू, जैकाबाद, जामशोरो, सांगड़, मीरपुर ख़ास समेत कराची जे कुझु ज़िलनि में बि जेका इहा कणिक ग़ाइबु थी वई आहे, पर उन जे ख़िलाफ़ु जेको आहे मामला जेके आहिनि जेके डिप्टी डायरेक्टर या DFC उन्हनि में ज़िम्मेवार करार न ॾिना विया आहिनि। शुराइती तौर ते उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई सिर्फ़ु 71 ॼणनि जे ख़िलाफ़ु कई वई आहे। उनमें मुख़्तलिफ़ जेके आहिनि सिर्फ़ु 43 रुगो फूड सुपरवाइज़र आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि जा, उन्हनि खे पहिरीं जेको आहे उहो मुअतल कयो वियो आहे। वरी 6 तारीख़ ते 20 फूड इंस्पेक्टरनि खे मुअतल कयो वियो आहे। उनखां अॻु बि जेको आहे 8 फूड इंस्पेक्टर ऐं सुपरवाइज़रनि खे, यानी फूड इंस्पेक्टर ऐं फूड सुपरवाइज़रनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी, यानी DFC, डिप्टी डायरेक्टर, डायरेक्टर, सेक्रेटरी, वज़ीर खां वेंदे इहे इन में मुलविस न आहिनि। यानी ही जेका अरबे रुपयनि जी करप्शन थिए थी, गुज़िरियल साल बि तक़रीबन 2.25 अरब रुपयनि जी करप्शन थी, पर ही मामिलो जेको आहे उहो रफ़ा दफ़ा कयो वियो, बाद में उन्हनि खे मुअतल कयो वियो। मुअतली खां पोइ उन जा मामला जेके आहिनि उहे एंटी करप्शन ॾे विया, पोइ साॻी जेका आहे उहो ही मामला जेके आहिनि रिपोर्ट थियण बाद साॻी सनबिन पोस्टनि ते जेके मुक़ररु थी वञनि था। हिन साल बि इहो ईअं ई थियो आहे त 2 अरब 45 करोड़ रुपयनि जी जेका उहा कणिक सरकारी उहा ग़ाइबु थी वई आहे। सरकारी तौरु हिन जी निशानदेही बि कई वई आहे। जेके हिन जे इल्ज़ाम हेठि आयल कामूरा आहिनि या अमलदार आहिनि उहे 71 ॼणा जेके आहिनि उहे उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि जेका आहे उहा शुरू कई वई आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ु रखंदड़ इहे जेके फूड इंस्पेक्टर या फूड सुपरवाइज़र आहिनि उन्हनि जा वेझा जेके आहिनि 62 शख़्सियतनि सां तालुक़ु हुजनि था, उन्हनि जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बहाल बि कराए वञनि था। हाणे उहो सिलसिलो बि जेको आहे उहो शुरू थी वियो आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त मुअतल कयल कामूरनि जी अक्सरियत कहिड़नि ज़िलनि सां आहे ऐं उन्हनि मां कहिड़ा कामूरा बहाल थी ॿीहर सणबिन पोस्टुनि ते मुक़ररु थी चुका आहिनि? रोशनी, 2 मार्च ते 43 फूड इन सुपरवाइज़रनि खे जेको आहे उहो मुअतल कयो वियो हो। दादू, मीरपुर ख़ास, सांगड़, नौशर फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, सखर, घोटकी, खैरपुर, लाड़काणो, कंबर, जैकाबाद, कशमोर, कंदकोट जे फूड इंस्पेक्टरनि ऐं फूड सुपरवाइज़रनि खे जेको आहे उहो मुअतल कयो वियो हो। उन्हनि में मुश्ताक मंगसी, गुलाम मोहम्मद, काकी पोटो, गज़नफर चाणर, रियाज़ चांडियो, मक़सूद खुआरो समेत अहिड़ा 71 ॼणा आहिनि जिन खे जेको आहे उहो मुअतल कयो वियो हो। उहे कणिक चोरी में जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। हमेशह ईअं ई थींदो आहे जो कणिक चोरी में बाअसर माण्हू जेके आहिनि उहे मुलविस हूंदा आहिनि, जेकी सियासी जमायत सां उन्हनि जो तालुक़ु हुजे थो, पर ही मामला जेके आहिनि मथे ताईं इन्हनि जी कमीशन बि वञे थी, पर उन्हनि खे फूड सुपरवाइज़र या फूड इंस्पेक्टरनि ताईं उन्हनि खे जेको आहे कार्रवाई ताईं महदूद रखियो वञे थो। नेब हुजे या एंटी करप्शन हुजे या फूड जो खुराक खातो हुजे, इहे समूरा जेके मामला जेके आहिनि हाणे हिकिड़ो गॾिजी वियो आहे। ही चोरी जेका उहा हाणे मामूल बणिजी वियो आहे। हर साल अरबे रुपयनि जी जेका उहा करप्शन थिए थी कणिक चोरी जी मद में। कणिक उहा जेका हाणे जेका ही ख़रीदारी थिए पई 14 लख मैट्रिक टन, उहा हाणे ईअं थींदो आहे जो इहे फूड इंस्पेक्टर या DFC या फूड सुपरवाइज़र या डिप्टी डायरेक्टर उहे कणिक जेका आहे कागज़नि में त पूरी ॼणाईंदा आहिनि, पर एतिरी ख़रीद न आहिनि कंदा। जॾहिं ही गोदाम ख़ाली थियण ते हूंदा आहिनि, जॾहिं नई कणिक जी ख़रीदारी
शुरू थींदी आहे त पोइ जेका उहा ख़बर पवंदी आहे त एतिरी कणिक जेका उहा ग़ाइब थी वई, चोरी थी वई। हालांकि इहो ईअं ई थींदो आहे जो कणिक हू एतिरी ख़रीद ई न आहिनि कंदा ऐं हू लिखत में जेको आहे उहो ॾींदा आहिनि त असां वाक़ई एतिरी कणिक ख़रीद कई आहे। पोइ हीअ हर साल जेका उहा इहा करप्शन थिए थी। इहो करप्शन जो सिलसिलो जेको आहे उहो केतिरनि ई सालनि खां हलंदो अचे पियो। गुज़िरियल इन ते निसार अहमद खोड़े समेत मुख़्तलिफ़ जेका वज़ीरनि ते या उन्हनि खे जांच हेठि बि जेके आहिनि उहे नेब जी जांच हेठि आयल आहिनि, पर उन जे बावजूदि हीउ सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। हिन वक़्तु सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला आहे, राजा खुरम जेको आहे उहो सेक्रेटरी, इमदाद शाह समेत मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि इहे कणिक चोरी रोकण में जेके आहिनि उहे नाकाम रहिया आहिनि। हर साल ही कणिक चोरी थिए थी। 2.5 अरब रुपयनि जी हिन साल बि जेका उहा कणिक चोरी थी वई आहे। जी अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त लाड़काणे सां वास्तो रखंदड़ कामोरनि जी बहालीअ खां पोइ ॿीहर मुक़ररी थी आहे। इहो कीअं मुमकिन आहे त जेके माण्हू कणिक चोरीअ में मुलविस हुजनि उन्हनि जो एतराफ़ कंदे चोरी थियल कणिक जी रक़म बि वापसि जमा कराइनि, उनखां पोइ बि खेनि बहाल करे ॿीहर साॻियनि उहिदनि ते मुक़ररु कयो वञे? छा हिन खाते में को चेक एंड बैलेंस न आहे, को पुछण वारो न आहे त हीउ सभु छा पियो थिए? बिल्कुलु अवां सही था चओ त खाते में चेक एंड बैलेंस कोन्हे, तॾहिं त हीअ हर साल जेको आहे उहो अरबे रुपयनि जी कणिक चोरी थिए थी ऐं इहो सिस्टम जेको आहे उहो सालनि खां हलंदो अचे पियो। गुज़िरियल तक़रीबन 2008 खां ही मामला जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदा अचनि पिया, पर उन जे बावजूदि तक़रीबन 15 साल थी विया आहिनि, पर ही 15 सालनि खां ही सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। पर ही ताज़ो जेको आहे अञा ताईं हिनखे 15-20 ॾींहं बि मस थिया आहिनि इन्हनि खे मुअतल थींदे। उहे कामरा जेके आहिनि उहे बहाल थी विया आहिनि। उन्हनि जो तालुक़ु जेको आहे उहो लाड़काणे सां आहे। फूड सुपरवाइज़र आहे ज़ुल्फ़कार नूनारी, जंहिंजो तालुक़ु जेको आहे उहो लाड़काणे सां आहे। लाड़काणे में हू फूड सुपरवाइज़र हुयो। हुन ते जेको उनखे मुअतल बि कयो वियो 6 मार्च ते, ऐं उनखां पोइ उनखे शोकास नोटिस बि जारी कयो वियो। उन में ॼाणायो वियो हो त तव्हां 4800 जेके आहिनि उहे कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु कयूं आहिनि ऐं इन मामले जी जेको आहे उहो वज़ाहत कयो, पर उन अञा शोकास नोटिस जो जवाब ई न आहे ॾिनो त उनखे बहाल कयो वियो आहे। ऐं जॾहिं खुराक खाते सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि इहो ॿुधायो आहे त जेको ज़ुल्फ़कार नूनारी आहे उहो जेको आहे उन 2 करोड़ 79 लख रुपया जेके आहिनि उहे कणिक चोरी जी मालियत जा जेके ठहनि था उन्हनि उहे चालान जमा कराए छॾिया आहिनि। याने हुन चोरी जो एतिराफ़ कयो आहे। हुन मञियो आहे त मूं चोरी कई कणिक जी, 4800 कणिक जूं बोरियूं मूं ग़ाइबु कयूं, उहे हाणे तव्हां पैसा वठो ऐं मूंखे बहाल कयो। त ही चेक एंड बैलेंस न आहे। ईअं ई जेके आहिनि उहे हर साल ही थींदो रहे थो। अयाज़ हुसैन लाशारी फूड इंस्पेक्टर लाड़काणो आहे, उनखे बि बहाल कयो वियो। उनखे 15 ॾींहं पहिरीं उनखे मुअतल कयो वियो हो। शोकास नोटिस बि उनखे जारी कयो वियो हो, पर उन जे बावजूदि इन्हनि 71 कामोरनि ख़िलाफ़ु कार्रवाई करणु या नौकरियुनि मां बरतरफ़ करणु या इन्हनि खे जेल में मोकिलण बदिरां उन्हनि खे बहाल कयो वञे थो, छाकाणि जो इहो ॿुधायो वञे थो त हिते चेक एंड बैलेंस कोन्हे हिन खाते में। छाकाणि जो हिन खाते जो वज़ीर हुजे या सेक्रेटरी हुजे, उहे कणिक चोरी करण में जेके आहिनि उहे चोरी करणु रोकण में जेके आहिनि उहे नाकाम रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके आहिनि उबासर शख़्सियतूं हिन में मुलविस हुजनि थियूं। हीउ जेको नूनारी साहिबु आहे ज़ुल्फ़कार नूनारी, इहो बि लाड़काणे जी हिकिड़ी अहम शख़्सियत जेका आहे उनजो ई आफ़ीस जो ई वेझो माण्हू ॿुधायो वञे थो, जंहिं 2 करोड़ 79 लख रुपयनि जी कणिक चोरी कई। उहो ॾिस कीअं 15 ॾींहंनि में बहाल थी वञे थो, कणिक चोरी जो एतिराफ़ बि करे थो। इहा अंधेर नगरी आहे खुराक खाते में। तॾहिं हर साल जेको आहे हीअ कणिक जा स्कैंडल जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था। ईअं ई अयाज़ हुसैन लाशारी खे बि जेको आहे उहो बहाल कयो वियो आहे। खुराक खाते खां जॾहिं मूं इन बाबति पुछा कई त हीअ तव्हां जेको आहे कहिड़ा कारनामा करे रहिया आहियो, ऐं हीअ जॾहिं 3.25 करोड़ रुपयनि जी जंहिं करप्शन कई ऐं कणिक चोरी जो जंहिं एतिराफ़ कयो, तव्हां उनखे बहाल करे छॾियो आहे, त उन्हनि जो इहो जवाबु हुयो त हुननि असांखे पैसा त जेके आहिनि उहे वापसि कया आहिनि, इन जे करे उन्हनि खे असीं बहाल कयो आहे ऐं उन्हनि खे पोस्टिंग जेका आहे नाहे ॾिनी। पर जॾहिं अयाज़ हुसैन लाशारी खे पोस्टिंग बि जेका उहा लाड़काणे में ॾिनी वई आहे। पंहिंजो वीट प्रोक्योरमेंट सेंटर लाशारी लाड़काणो में हिकिड़ो सेंटर आहे, उन मर्कज़ जो जेको आहे उनखे इंचार्ज कयो वियो आहे। याने तव्हां करप्शन करे अचो ऐं उहो वरी हाणे वरी जेका कणिक जी
ख़रीदारी थिए थी उन्हनि जो वरी हुननि खे इंचार्ज बि बणायो वञे थो। इन हिकु सिस्टम तहत जेके आहिनि फूड इंस्पेक्टर ऐं जेके फूड सुपरवाइज़र आहिनि इहे असल में उन्हनि जा फ्रंटमैन हुजनि था, उन जा जेके मेन माण्हू आहिनि जिन खे हर साल भत्तो पचे थो कणिक चोरी जो, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए, उन्हनि जी निशानदेही बि जेका नथी थिए। हालांकि नेब ऐं एंटी करप्शन हर साल जेके आहिनि कणिक चोरी वारनि मामलनि में जेको उहो मुतहरिक नज़र ईंदा आहिनि, पर उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा केस बि दाख़िल कया वेंदा आहिनि, रेफरेंस बि दाख़िल थींदा आहिनि, पर इहा चोरी जेका आहे उहा अॼु ताईं रुकिजी न सघी आहे। इन जे करे ही मामला जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। जी अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त खुराक खाते में थींदड़ हिन अंधेर नगरी ते अव्हां जे कंहिं लाॻापियल वज़ीर या कंहिं लाॻापियल अमलदार सां का ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो हिन समूरी सूरत हाल ते कहिड़ो मौक़िफ़ आहे? ॾिसो, सेक्रेटरी जेको आहे खुराक खाते जो या वज़ीर उहो इन मामलनि ते ॻाल्हाइण खां हमेशह इनकार कंदा रहिया आहिनि, छाकाणि जो ही हर साल मामला जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। कॾहिं उन इहो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाहे ॿुधायो त इन चोरी रोकण जे लाइ मैकेनिज़म कहिड़ो ठाहिणु घुरिजे या कंहिंखां सलाह कजे या पंहिंजो कीअं इन मामलनि खे बहितरु कजे। हर साल कर्ज़ ते ई वठी करे ही कणिक जेका उहा ख़रीद कई वेंदी आहे, पर अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध जी आवाम जो जेको ही पैसो आहे उहो ईअं अंधेर नगरी सां जेको आहे उहो ही करप्शन जे वर चाढ़े ते वञनि था। हर साल जेको आहे उहो करोड़ों रुपया जेको आहे उहो भत्तो जेको आहे उहो मेन माण्हुनि खे वञे थो ऐं उन्हनि जी पुठभराई जेका आहे इन्हनि माण्हुनि जी हुजे थी जेके अॼु मौक़िफ़ ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। इन सिलसिले में मुंहिंजी कुझु खुराक खाते जे ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त इन्हनि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु जेका उहा 71 कामरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी आहे। ॿुधाए पियो वञे त हिन भेरे गुज़िरियल साल ईअं थियो हुयो जो उन्हनि खे नौकरनि तां बरतरफ़ कयो वियो, पर हिन भेरे इन्हनि खे नौकरनि तां बरतरफ़ न करण जो हिननि मूंड आहे हिननि जो, त हिन भेरे छाकाणि जो उन्हनि खे नौकरनि तां बरतरफ़ कयो वञे थो त इहे पैसा जेके आहिनि उन्हनि जा रिकवर नथा थियनि। इहे पैसा जेके आहिनि हाणे रिकवर करण जे लाइ फ़िलहाल जेको आहे इन्हनि खे कार्रवाई कई पई वञे, खातेवार इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई शुरू कई वई आहे। जी अच्छा सगीर, असांजे नाज़रीन खे इहो बि आगाह कजो त हिन साल कणिक जी ख़रीदारीअ जो केतिरो हदफ़ मुक़ररु थियल आहे, कणिक खे गोदामनि में महफ़ूज़ बणाइण जे तरीक़ेकार में का तब्दीली थी आहे या हिन भेरे बि साॻियो हाल थियण वारो आहे त कामूरा कणिक चोरी करे विकिणे छॾींदा ऐं बाद में रक़म जो कुझु हिसो वापसि जमा कराए ॿीहर साॻियनि उहिदनि ते मुक़ररु थी वेंदा? ॾिसो रोशनी, मूं तव्हांखे ॿुधायो त सिंध में हर साल 14 लख मैट्रिक टन जेका आहे उहा कणिक ख़रीद कई वेंदी आहे। पोइ बारदानो जेको आहे बारदाने में बि ईअं थींदो आहे, मनपसंदि माण्हुनि खे बाअसर माण्हू जेके आहिनि उन्हनि ज़िलनि जा उन्हनि तालुकनि जा उन्हनि जे ज़रिए जेके आहिनि उहे बारदानो उन्हनि खे ॾिनो वेंदो आहे। ग़रीब हारी आबादगार जेके आहिनि उहे रुलंदा रहनि था। 4000 फ़ी मण जे हिसाब सां हिन वक़्तु जेको आहे उहा कणिक ख़रीद कई पई वञे। सिंध हुकूमत 4000 फ़ी मण जे हिसाब रेट मुक़ररु कयो हो। 4000 फ़ी मण जेको आहे उहो कणिक ख़रीद कई पई वञे, पर 14 लख मैट्रिक टन कणिक जी ख़रीदारी वारो मर्कज़ जेको आहे उहो किथे किथे ईअं थियो आहे जो इहे अञा ताईं कणिक जी ख़रीदारी वारा सेंटर जेके आहिनि उहे अञा ताईं न आहिनि खुली सघिया। ख़ासि तौर ते कंबर शहदाद कोट वारनि इलाइक़नि में वार, नसीराबाद, गाजी खुआवड़ समेत मुख़्तलिफ़ मीरो खान, लाड़काणो, कंबर शहदाद कोट खां अलावा जेकाबाद, जामशोरो मुख़्तलिफ़ ज़िलनि में अञा ताईं जेके आहिनि उहे प्रोक्योरमेंट सेंटर बि जेके आहिनि अञा ताईं न आहिनि खुली सघिया। खुराक खातो जेको आहे मनपसंदि माण्हुनि खे ही जेको आहे उहो बारदानो ॾिए थो, उन जे करे जेको आहे इहे आबादगारनि खे बि जेको आहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। घटि रेट ते जेको आहे ही कणिक जेका उहा विकिरो कई पई वञे। हालांकि गुज़िरियल साल वॾी तबाही आई, आबादगार जेके आहिनि तमामु घणा परेशान हुया ऐं त उन्हनि जो जेको ख़रीफ़ वारो फ़सुलु जेको हुयो उहो सॼो ॿुॾी वियो, तबाह थी वई ज़रायत सॼी। पर हिन भेरे बि जेको आहे उहा कणिक जी ख़रीदारी जेका कई पई वञे उहो बारदानो बि जेको आहे मनपसंदि माण्हुनि खे जेको आहे हिन वक़्तु ॾिनो पियो वञे। 14 लख मैट्रिक टन जेका आहे उहा कणिक ख़रीद करे रही आहे हुकूमत। जी अच्छा सगीर, अव्हां छा था सम्झो त हुकूमत जेको कणिक ख़रीदारीअ लाइ हदफ़ मुक़ररु कयो आहे, छा उहो मुक़ररु वक़्त ताईं पूरो थी सघंदो? ॾिसो रोशनी, गुज़िरियल साल बि खुराक खातो जेको आहे मुक़ररु जेको हदफ़ हुयो 14 लख टन मैट्रिक टन उहो मुक़ररु करणु मतिलबु मुकमल करण में नाकाम वियो हो। गुज़िरियल साल 14 लख मैट्रिक टन मां 9 लख मैट्रिक टन कणिक ख़रीद कई वई हुई, जंहिंजे करे तमामु सिंध में घणो कणिक ऐं अटे जो जेको आहे उहो बहिरान थी वियो। ऐं इहो जेको हिन वक़्तु बि कणिक जेको अटे जो रेट आहे उहो तॾहिं जेको आहे महांगो मिली रहियो जो गुज़िरियल साल हिननि इहो हदफ़ जेको आहे उहो मुकमल न कयो हुयो। 14 लख मैट्रिक टन मां
9 लाख मैट्रिक टन हिननि कणिक ख़रीद कई। उन मां बि ही हिननि जी नाकामी, नाअहली, अदम दिलचस्पी, करप्शन जे करे जेको आहे गुज़िरियल साल जेका बरसाति या ॿोॾि आई उन में बि कणिक खे महफ़ूज़ करण में ही नाकाम हुया। कणिक तक़रीबन जेके आहिनि उहे 3 लाख जे लॻभॻि जेके आहिनि उहे ॿोरियूं जेके आहिनि उहे मुतासिर थियूं, ख़राबु थियूं, खाइण जे लाइक़ु न रहियूं। उहा कणिक जेका आहे उहा 3 लाख ॿोरियूं बि जेके आहिनि ख़राबु थियूं ऐं उनखां अलावा तक़रीबन 5 लाख मैट्रिक टन जेका उहा कणिक उहा घटि जेका ख़रीद कई वई। इन जे करे सिंध में कणिक जो बहिरान थियो, जंहिंखां पोइ सिंध हुकूमत, सिंध काबीना पास्को खां कणिक ख़रीद कई ऐं उहा पास्को खां कणिक ख़रीद करण खां पोइ उहा फ्लोर मिलनि खे ॾिनी वई। फ्लोर मिलनि बि ईअं कयो जो ओचितो जेके आहिनि उहे अटे जा अघ जेके आहिनि उहे घटाए छॾिया, उन्हनि हड़तालूं बि कयूं ऐं हिननि जो चवण बि न वरितो। उनखां पोइ हिननि ही हुकूमत जेका आहे उहो फ्लोर मिल मालिकनि ॾाढो बेवस नज़र आया। 130 रुपया जेको आहे उहो अटो थी वियो, 150 ताईं अटो पहुतो कराची में, पर उन जे बावजूदि अवाम खे जेको आहे उहो रिलीफ इन कणिक मां न पियो मिले। हर साल हिननि जी कणिक चोरी बि थिए थी ऐं अटो बि जेको आहे उहो महांगो मिले थो, यानी उनजो फ़ाइदो आवाम खे घटि पवे थो। जेका ही 4000 रेट आहे उहो बि आवाम मतिलबु हिकिड़े आम हारी या जेके आबादगार ग़रीब जेके आबादगार आहिनि या जिन जी पहुच मथे न आहे उन्हनि को बारदानो बि जेको आहे उहो न पियो मिले। इन करे जेका गुज़िरियल साल कणिक जो जेको हदफ़ हुयो उहो उन्हनि मुकमल न कयो। हिन भेरे बि जेको आहे रेट तमामु घणो आहे 4000, इहो जेको आहे उहो अंदाज़ो लॻाए सघिजो थो त 14 लाख मैट्रिक टन कणिक जो थी सघे हदफ़ मुकमल करे वञनि। जी अच्छा साकिर, आख़िर में इहो ॿुधाए छो त गुज़िरियल साल बि सरकारी गोदामनि में पयल कणिक जो वॾो हिसो पई ख़राबु थी वियो हो, छा अञा ताईं गोदामनि में पुराणी कणिक पयल आहे? ॾिसो, कणिक जेका आहे उहा हिननि हर साल जेका उहो फिज़िकल वेरिफिकेशन कंदा आहिनि। जॾहिं ही कणिक ख़तमु थी वेंदी आहे गोदामनि खां पोइ इहा रिपोर्ट ईंदी आहे। रिपोर्ट में इहो निशानदेही थींदी आहे त एतिरी कणिक जेका उहा ग़ाइबु आहे। त हिन वक़्तु उहा पुराणी कणिक जेका उहा हिननि वटि मतिलबु ख़ुराक खाते जो चवणु आहे त उहा पुराणी कणिक जेका गुज़िरियल साल वारी उहा मौजूदु आहे या मार्च जे आख़िर ताईं, यानी मार्च जे आख़िर ताईं इहा कणिक जेका उहा हिननि वटि हलंदी। बाक़ी जेका आहे हिन साल जेका उहा गुज़िरियल साल कणिक 1 अरब 66 करोड़ रुपयनि जी कणिक ग़ाइबु थी हुई। उन में बि 17 कामोरा जेके आहिनि उहे मुलविस हुया। उन्हनि 2,93,000 ॿोरियूं जेके आहिनि उहे गुज़िरियल साल बि जेके गुम थियूं। हिन साल 4,47,000 जेके आहिनि उहे ॿोरियूं गुम थियूं। 17 कामोरनि खे जेको आहे उहो नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो। नेब में केस विया, एंटी करप्शन केस दाख़िल कया, गिरफ़्तारी बि थियूं, पर उन जे बावजूदि हिन साल बि जेको आहे उहो कणिक जेका उहा चोरी थी, ग़ाइबु थी वई ऐं उन में जेके मुलविस ॼाणाया विया आहिनि उहे फूड इंस्पेक्टर आहिनि, फूड सुपरवाइज़र आहिनि, जेके मेन माण्हू आहिनि या DFC डिप्टी डायरेक्टर खां वेंदे सेक्रेटरी, वज़ीर, जेके मेन माण्हू आहिनि उन्हनि खे हर साल बचायो वेंदो आहे। अरबे रुपयनि जी ही गेम आहे। अरबे रुपयनि जा जेके आहिनि इहे कामोरा जेके खाई वञनि था पैसा, कणिक जी मद में जेका कणिक चोरी करे कणिक ग़ाइबु कनि था ट्रांसपोर्टेशन जे दौरान। मनपसंद फ्लोर मिलनि खे ही स्कैंडल में मेन माण्हू जेके आहिनि मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई नथी कई वञे। हिन साल बि जेको आहे उहो ज़ख़ीरा अंदोज़ी में बि जेके इहे कणिक जा जेके अमलदार आहिनि, जेके ख़ुराक खाते जा, उहे उन में मुलविस हुजनि था। स्मगलिंग बि जेका उहा कणिक कई वेंदी आहे, पर ही वॾे हिकिड़े सिस्टम तहत जेको आहे करप्शन थिए थी। उन में मेन माण्हू कुझु अहम जेके माण्हू बि जेके आहिनि उन में मुलविस आहिनि, जेके मुख़्तलिफ़ इदारनि सां तालुक़ रखनि था, उहे बि जेके आहिनि उहे इन में मुलविस हुजनि था। उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथी कई वञे। हीअ स्कैंडल जेके आहिनि उहे हर साल साम्हूं ईंदा रहनि था। जेकॾहिं इहा ई सेम स्ट्रेटजी रही, पहिरीं मुअतल कयो वेंदो, उन्हनि खे पोइ शोकास नोटिस जारी कयो वेंदो, वरी उन्हनि खे कंहिंजे चवण ते बहाल कयो वेंदो, साॻो जेको आहे उहो चौकीदार चोर खे चौकीदार ठाहियो वेंदो, त इहे मामला जेके आहिनि उहे हर साल रिपोर्ट थींदा रहिया। जी अच्छा साकिर, गॾो इहो ॿुधाइजो त सॼी सिंध में हिन वक़्तु कणिक जी ख़रीदारी शुरू थी वई आहे। अव्हां वटि इन हवाले सां कहिड़ी ॼाण आहे त हिन वक़्तु कणिक जी चुरपुर ते का पाबंदी त नाहे? ॾिसो, सिंध में 14 लाख मैट्रिक टन कणिक ख़रीद कई पई वञे। 25 फेबरवरी खां सिंध जे 10 ज़िलनि में कणिक जी ख़रीदारी शुरू कई वई हुई। 1 मार्च खां सिंध जे वधीक जेको आहे 10 ज़िलनि में कणिक जी ख़रीदारी, यानी हाणे सॼी सिंध में जेको आहे कणिक जी ख़रीदारी वारो अमल जेको आहे उहो जारी आहे। कणिक जी ख़रीदारी जेका उहा कई पई वञे, पर हिन वक़्तु इहे शिकायतूं अचनि पियूं त कणिक ख़रीदारी वारा मर्कज़ जेके आहिनि उहे अञा ताईं न खुली सघिया आहिनि।
कणक जी ख़रीदारी में जेके आहिनि उहे एतिरी जेका उहा तेज़ी जेका न अची सघी आहे। बारदानो बि मनपसंद माण्हुनि खे मिले पियो। चुरपुर जे हवाले सां जेका आहे एक्साइज़ खाते जो अख़्तियारियूं जेके आहिनि उहे मुतहरिक आहिनि, छाकाणि जो कणक जेका ॿी हंधि स्मगल न थिए। पर हिन वक़्तु सिंध में कणक जो जेको रेट आहे सरकारी उहो 4000 आहे, तंहिं करे स्मगलिंग जी जेका उहा चांस तमामु घटि आहिनि ऐं कणक ख़रीदारी वारो अमल जेको आहे उहो जारी आहे। पर मुख़्तलिफ़ जेका इलाइक़नि में, मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ तालुक़नि में अञा ताईं कणक ख़रीदारी वारा सेंटर जेके आहिनि उहे न खुली सघिया आहिनि। इन करे उहो कणक जी ख़रीदारी जेका आहे उहा घटि थिए पई। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नासिन। इन इंतिहाई अहम मामले ते सगीर चांटियो असांखे आगाह कयो आहे। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।